सांगड़ में थर एजुकेशन अलायंस ऐं मलाला फंड जे सहकार सां प्री बजट 2026-27 लाइ सिंध में तालीम जे माली सहायता बाबति मसइलनि ऐं सिफ़ारिशुनि ते हिकु मुशावरती इजलास सांगड़ जे हिकु निजी हाल में मुनक़िद थियो, जंहिं में तालीम खाते जे ऑफिसरनि, हेड टीचरनि ऐं चैंपियन फॉर चेंज नेटवर्क जे मेंबरनि शिरकत कई। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे लेडी हेड टीचर्स ॿुधायो त स्कूलनि खे बजट हवाले सां केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुननि चयो त स्कूलनि में छोकिरियुनि लाइ वॉशरूम, फर्नीचर, पीअण जे पाणी जूं सहूलियतूं, साइंस लैब, लाइब्रेरी समेत बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। छोकिरियुनि जे स्कूलनि ताईं रसाई लाइ ट्रांसपोर्ट जो बंदोबस्त बि मौजूदु न आहे, जंहिं सबबु केतिरनि छोकिरियुनि लाइ तालीम मुकमल करणु मुश्किल बणिजी वञे थो। हुन वधीक चयो त स्कूल स्पेसिफिक बजट बि तमामु देरि सां हेड टीचर खे मिले, जंहिं में टैक्स ऐं ट्रेज़री ज़रिए फंड वेंडर ताईं पहुचण में मसइला पेश आया, जेके अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। हेड टीचर्स करप्शन केसनि में फासण जी डप सबबु बजट जो हिकु रुपयो बि ख़र्च न करे सघिया ऐं हाणे उहे फंड लैप्स थियण जो ख़तरो आहे। इन मौक़े ते थर एजुकेशन अलायंस जे कोआर्डिनेटर ॿुधायो त सिंध में तालीम जी बजट ऐं ख़ासि तौरु छोकिरियुनि लाइ मख़सूस बजट मुख़्तिस करण लाइ क़दम खया पिया वञनि। हुन चयो त सांगड़ जे 2095 स्कूलनि लाइ 1.2 बिलियन रुपया जारी कया विया आहिनि ऐं तालीम खाते वटि ॿिया फंड बि मौजूदु आहिनि। जेतिरे रिफॉर्म सपोर्ट यूनिट जी सालाना सर्वे मूजिबि सांगड़ जे 1991 स्कूलनि में बिजली ऐं 715 स्कूलनि में 4 दीवारी जूं सहूलियतूं मौजूदु न आहिनि। हुननि वधीक चयो त छोकिरियुनि लाइ महफ़ूज़ तालीमी माहौल, ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खे हिन बजट में शामिल करणु घुरिजे ऐं तालीम खाते जे ऑफिसरनि ऐं हेड टीचर्स जूं तजवीज़ूं सिंध तालीम खाते ताईं पहुचाई वेंदियूं। इजलास में तालका एजुकेशन ऑफिसर फीमेल सलमा बाजवा, समाजी कारकुन हबीब लगारी, यास्मीन अज़ीम, एडवोकेट मरियम ऐं चैंपियन फॉर चेंज नेटवर्क जी छोकिरियुनि शिरकत कई ऐं बजट बाबति पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं, जेके तालीम खाते सिंध जे हवाले कयूं वेंदियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।